إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أفرأيتم الماء الذي تشربون أأنتم أنزلتموه من المزن أم نحن المنزلون لو نشاء لجعلناه أجاجا فلولا تشكرون. हर किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बुल इज़्ज़त जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ऐं लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आंजे अने मुंहिंजे आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा बुज़ुर्गों नौजवान साथियों, अज जे जुमे में खुतबे जो उन्वान है वरसात अने पांजियूं जिम्मेदारियों। अल्लाह रब्बुल आलमीन पा इंसान मथे बेशुमार लातादाद एहसान अने फज़ल कया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जूं नेमतूं पांखे हर विख मथे कम अचनि थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन जूं नेमतूं पां मणी मथे एतिरियूं आहिनि जे पां सारे ला वञो त पां सारे न सघूं। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा,
अल्लाह ताला फरमाए तो जे कॾहिं अल्लाह जी नेमतें के सारण चाहियो, जे अल्लाह ताला मूंखे कुरो कुरो ॾिने त इन नेमतें के सारे की न सघंदा। दुनिया जे अंदर जंहिं पण वस्तु जी पांखे ज़रूरत आहे वो मड़े वस्तु अल्लाह रब्बुल आलमीन इन दुनिया में पांखे अता कयईं। ये धरती अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी बनाए जंहिं मथे पां सुकून से हली फिरी सघूं, रही सघूं। इन धरतीअ में अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो असर, अहिड़ी तासीर रखें जी ये मिट्टी, ये ज़मीन पांखे किस्मे किस्मे जा अनाज पैदा करे ने ॾे थी। इन ज़मीन मथे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा डूंगर पहाड़ बनाए जंहिं डूंगर ऐं पहाड़े में पंहिंजे माल लाइ करे, पंहिंजे चौपाए लाइ करे, पंहिंजे जानवरनि लाइ करे चरे जो बंदोबस्तु थिए थो। हिन ज़मीन खे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी बनाए जे जेको पण पाणी इन ज़मीन खे मिले थो, ये ज़मीन इन पाणीअ खे ज़ख़ीरो बनाए करे, खज़ानो बनाए करे पिंड जे अंदर महफूज़ रखे थी। को जहर पण पांखे ज़रूरत पए थी तो वियरी खणी, नेज़ खणी, वाए खणी, बोर लगाए करे पान ज़मीन मां मिठो पानी कढी ने पियूं था। ई मने अल्लाह रब्बुल आलमीन जूं नेमतूं आहिनि। वरसात अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत मां हिकिड़ी वॾी नेमत है। पां नियारियूं जे अचानक हिन धरतीअ जो रूप बिल्कुल बदली वियो है। ये ज़मीन जो थोड़का ॾींहं पहला बिल्कुल सुकल वई, बिल्कुल तपई पे, जंहिं ज़मीन मथे वण हुआ उन पिंड जा पन किराए छॾियऊं, सिर्फ धूड़ पांखे नज़र आवई थे। अल्लाह रब्बुल आलमीन इन ज़मीन के आसमान जो पानी चखाए अने इन ज़मीन सिंगार करे लाथें। ये ज़मीन साई थी वई। इन ज़मीन पिंड जे अंदर जो खजाना आई, पिंड जे अंदर जो बिज पियल आई, उन बिज के, उन खजाने के पांखे सामूं ज़ाहिर कयईं। ये वरसात जंहिंजी वाट खाली पां नथा निहारियूं, अल्लाह जी निंडी अने वॾी मखलूक जेकी पण मखलूक है उन्हीं मिणी के न वरसात जो इंतजार वे थो। पां वो ॾाढा इंसान आहियूं जे वरसात न थिए, खेती न थिए, गाह न थिए त पंहिंजे खाधे लाइ करे, पंहिंजे अनाज रोज़ीअ लाइ करे पां ॿियो को रस्तो करे गिनंदासीं, पां ॿियो को धंधो निहारे गिनंदासीं। पर हिन धरतीअ मथे, हिन धरतीअ जे अंदर कई अहिड़ियूं मखलूकात आहिनि जंहिंजी ज़िंदगी जो है उहा आसमान जी वरसात से बदल है। जे कॾहिं आसमान मथा फुड़ो किरे, आसमान मथा मींहुं वसे अने ज़मीन नीरी थिए तो उन्हीं जे खाधे जो बंदोबस्त थिए थो। पां त पिन जे धंधे में, पिन जे कमे कारे में पूरा आहियूं। ये वरसात जो थई है तकरीबन पां मथे 2 या 3 वरसात है। इन वरसात ला करे थी सके कंहिं के इंसान पां में जा अल्लाह वटि हथ खया वे जे अल्लाह मींहं जी मुंद पुॼी आहे या हाणे वरसात नाज़िल कर, थी सके थो। पर अक्सर पां में जा कंहिं मींहं लाइ करे अल्लाह खे सॾु न कयो, कंहिं हथ न फैलाया। पण हिन धरतीअ मथे, हिन धरतीअ जे अंदर कई अहिड़ियूं मखलूकात आहिनि जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾु कया आहिनि। ही मींहुं, हीअ रहमत वारी वरसात, ही पलर ने थधो पानी जो अल्लाह रब्बुल आलमीन पांखे नसीब कयईं, इन में मखलूक ॿई जो उन हथ विधे आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पां गुनहगार आहियूं, पां ख़ताकार आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन
जे कॾहिं पंहिंजे गुनाह के साम्हूं ॾियारे, पंहिंजी खताए के साम्हूं ॾियारे, पंहिंजे अमल के साम्हूं ॾियारे त पां हिकिड़ी फुड़ीअ जा पण मुस्तहिक न आहियूं। हिन धरतीअ मथे अहिड़ो को पण गुनाह न आहे जेको पां न कयो हुए, अहिड़ो को फसाद न आहे जेको पां न कयो हुए, अहिड़ो को फितनो न आहे जेको पां उभो न कयो हुए। हर क़िस्म जा गुनाह, हर क़िस्म जा फसाद, हर क़िस्म जा फितना पां हिन धरतीअ मथे उभा कया आहिनि। अने अहिड़े गुनहगार इंसान के जेको रात ने ॾींहुं पंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह जी नाफ़रमानीअ में गुज़ारींदा वे, अहिड़े इंसान के अहिड़ा रहमत वारा मींहं नसीब थिए, ये अल्लाह रब्बुल आलमीन जो वॾो एहसान। वरसात मों ॾेखारें, मींहं मों ॾेखारें, अने इंशा अल्लाह पांखे उमेद है अल्लाह रब्बुल आलमीन ढिग रहमती अने बरकती मींहं वसाईंदो, जाम वसाईंदो। पां गुनहगार आहियूं, पां ख़ताकार आहियूं, पर उहो गफ़ूर है, उहो रहीम है। मींहं में जरा कींक मोड़ो थींदो, कींक त्राण पवंदी, कींक टाइम निकिरंदो, तंहिं पोइ पां चवंदासीं हाणे मींहं नमाज़ पढ़ो, हाणे मींहं नमाज़ पढ़ो। अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थिए थो, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने जी धां सुणे थो, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने के साम्हूं निहारे थो, तॾहिं त पां मथे रहमती बरकती मींहं वसे पिया न त पां पिंड के पुछूं अहिड़ा केतिरा मींहं पंहिंजी ज़िंदगीअ में पां ॾिठा जेको रहमत वारा, बरकत वारा पां मथे वठा, पां खेत्र पोखिया, तंहिंमां पांखे लखें जा अनाज थिया। ज़मीन, हीअ धरती घास ऐं सावक से भरिजी वई, जंहिंमें जा पंहिंजा जानवर चरिया, पंहिंजे जिनावर खाधो, पंहिंजे चौपाए खाधो, मतारा थिया, पां उन मां खीर ॾोधा पां पीता, पां उन खे विकिणी ने पां खाधो, मड़े पां फ़ाइदो गिड़ो है। पण कॾहिं के पां गौर कयो, कॾहिं पां सोचियो जे अल्लाह जी एॾी वॾी नेमत मूंखे मिलई, वरिया वरे मिले थी, मूं शुक्र में गुण कयो है। ही ऊन्हारो पां वटि वियो है, अञा हिकिड़ी सुकल गठड़ी गाह जी पां गिड़ी ते जेको 4 ॾींहं में पूरी थी वञे, तंहिंजा पांखे 2-2, 3-3 हज़ार ॾियणा पिया। गाह महांगो थी वियो है। अल्लाह फना ॾेड़ी मांगरात है। इहा मांगरात तोखे तैर ख़बर पए थी जरा माण्हू जे हथ मां तो गिने, अल्लाह जे हथ मां गिने तर मांगरात तोखे नज़र नथी अचे। अहिड़ो गाह, नीरो गाह, खुशबूदार गाह, खुशबू वारो, जानवर को इंसान पिंड खाई छॾे, अहिड़ो खुशबू वारो। ये धरती अल्लाह पांखे वरिया वारे भरे ॾे थो। ये डूंगर पहाड़ अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं मथे साई चादर पांखे उढ़ाए ॾे थो। पंहिंजा जानवर खें था, पीअं था, पां पिंड पलर पाणी पीऊं था, पांखे टेंशन व्याधियूं मड़े लही वञे थियूं, माल में खीर थी थो, पां ख़ुशि थियूं था, हर जगह मथे रौनक वेती, मुस्कुराहट वेती, जंहिं माण्हुनि जा चेहरा बिल्कुलु सुकी विया हुआ वरी नीरा थी रहे था। ई नेमतूं अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको नाज़िल पां मथे थी पयूं, पां गुरु कयो है। पां कॾहिं उन खीर में जा जेको पां ॾों था पंहिंजे जानवर में जा, रोज़ ढम भरे 100 लीटर पां हलायूं पिया, कॾहिं पंहिंजे मिसकीन गरीब भाउ खे पां अर्धो कोप न आहे ॾिनो, त मुंहिंजो फैट टुटी वेंदो। ये पंहिंजी हालत है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे वरसात नाज़िल कयईं, पां ख़ुशि आहियूं, अने पां पुर उमेद आहियूं, पांखे अञा पण इहा उमेद आहे, तमन्ना पण आहे कि अल्लाह रब्बुल आलमीन अञा पां मथे घणा रहमती अने बरकती मींहं वसाईंदो इंशाअल्लाह। पण पंहिंजूं पण ज़िमेदारियूं आहिनि, पंहिंजूं पण ज़िमेदारियूं आहिनि। मिणी कथा पहली ज़िमेदारी ई है जे हिन मींहं के अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत समझो। अल्लाह ताला ॾिने अने अल्लाह जरा एहसान करे तो त एहसान जो बदलो पांखे चुकायो खपे।
दुनिया में कोई इंसान पाके थोड़को का दे तो जिराक पा मथे एहसान करे तो उन जो एहसान पा जिंदगी भर नथा बोलूं। उन ला करे पा सगे भा से विड़ी पहुंता कुटुंब में हथ कढी लायूं था चको उन मूं मथे एहसान कई। हिकड़े इंसान जो मामूली एहसान तू जिंदगी भर नथो भुले, अल्लाह रब्बुल आलमीन जा एहसान तू कुला भुले। हू रब है जै ही मड़े पाके दिनो है, पाके नवाजियो है। पांजी पहली जिम्मेदारी ये बने थी जे पा अल्लाह रब्बुल आलमीन के सुनणो। ये नेमत अल्लाह जी है, अल्लाह रब्बुल आलमीन पाके दिने अने रोके पण सके तो। अञा तो मी खाली पधरो थियो है ना, अञा पाके जरूरत है पांजे डूंगरे में पानी अचे, छेला अचे, नदियों अचे, डैम तरा मड़े भरजे, हर जगह मथे पानी पानी थी वने, एतरो मी पाके खपे तो। उन मीह ला करे पाके अल्लाह रब्बुल आलमीन वटि हथ फैलाणा पवंदा। किते डंडी जी पार्टी मथे ना, मस्जिद में 5 टाइम अची करे अल्लाह रब्बुल आलमीन के चवणो पवंदो तोजी नेमत तोजे हथ में, गुनहगार आहियां, खताकार आहियां, आ मुस्तहिक न आहियां, पर तू गफूर आहीं, तू रहीम आहीं। अल्लाह पंहिंजे फज़ल से करम से हिन मुल्क के तू आबाद करे छॾ। पाके सॾ करणा पवंदा, ये पांजी जरूरत है। पा मालदारी आहियूं, पा खेड़ूत आहियूं, पांजी जिंदगी जो दारो मदार, पांजी रोज़ी जो दारो मदार, पांजे अनाज जो रिज़्क जो दारो मदार कुल ने कुल आसमान जी वरसात मथे है। वरसात पाके खपे थी, वरसात वारो पाके नथो खपे। अल्लाह जो नेमतों पाके खपे थियूं, अल्लाह पिंड पाके नथो खपे। जंहिंजो पा खियो उन जो गुण पा गायूं। पा अल्लाह जो खाधो है, कॾहिं अल्लाह जो गुण पा गातो है? मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो अफराअयतुमुल माअ अल्लज़ी तशरबून, ओ पानी जो को पानी आई पियो था, उन पानी के बारे में जो पूरो ख्याल है। अअंतुम अनज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुनज़िलून, इन पानी के वसाए वारा आसमान मथा आई आयो का असी आयूं। अल्लाह पाके सवाल करे तो, अल्लाह पाके पूछे तो ई पानी जो को ॾींहं में कितरो पानी पियो था की हिसाब ना, ई पानी आके ॾिनो के गिनो हिकिड़ो बॉटल दुकान मथा, ईज मिठो पानी, ईज पलर पानी दुकान मथा गिनो 1 लीटर जा 20 रुपया के ॾियणा पवंदा। कितरो पानी आसमान मथा अचे तो, हजारों लखों करोड़ों लीटर अल्लाह ताला 2 मिंटे में पा मथे वसाए छॾे थो। पांजा तरा पांच भरे दे, पाके डैम पांजा भरे दे, पांजो नदियों भरजी वने, पांजा खेतर भरजी वने, हर जगह मथे मिठो पलर पानी पानी थी वने तो पा गुरो कयो है। पांजी की जिम्मेदारी ना, पा मथे की फर्ज ना, पा आजा आयूं ना, पा मथे फर्ज है। घणी कथा पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन के सुञणो जो उन रब असां के अता कयो है, तो उन जो पा मथे हक माणे। मिणी कथा पहलो हक ई है जे पा अल्लाह ताला के सजदो कयूं, उन रब सां मां पा नमी पऊं, उन जो पा शुक्र कयूं। ई मिणी कथा वॾी जिम्मेदारी है। अने ॿई जिम्मेदारी पंहिंजी ई है, ये धरती जो को अल्लाह ताला बनाए खाली पा इंसान ला करे ना ही बनाए। ये धरती ये जमीन जानवर ला करे पण आए। यार जाई माड़ो है कि हर गोठ में हर जगह में तो हालत है, वर्षा जी फुड़ी किरई कुआड़ी खणी निकरंदासीं, सॼी ज़मीन के वाड़ करे छॾींदासीं। 2 एकड़ पिंड धणीअ जी है, 20 एकड़ वाड़ियो वेठो है, नए वाड़े छॾे, डूंगर वाड़े छॾे, भिटू वाड़े छॾे, को वस्तु छॾे ज ना, जानवर क्या नो मटे सके तैला करे जगह ज ना छॾे। टोटल जमीन मथे कब्जो है, चे मुंहिंजी है तो जी ना, तो जी उतरी जाए जितरी तो के 4 फुट मिले वाली है कब्रिस्तान में। कि अल्लाह जी धरती है, ये अल्लाह जी जमीन है। इन जमीन मथे जो को पा कब्जो कयूं था, पांजो हक ना जे पा कब्जो कयूं, पा जहरपण कुआड़ी खणी वाड़ करे करे निकरो तर हिकड़ी हदीस नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की याद रखो। जो को वाड़ा वेठा आयूं,
जेतिरी अचे मुंहं में सॼी चए मुंहिंजी ॿिए कंहिंजी न आहे। केरु अचे मूं साम्हूं अचे तो साम्हूं केरु कीन अचींदो, तुंहिंजी ॿाह में तोखे केरु कीन झलींदो, तोखे को ना कीन करे सघंदो। तूं वाड़ छॾ, वाड़ नंदियूं बंदि कर, नालियूं बंदि कर, छेला बंदि कर, डूंगर खे बंदि कर, मणे तो जीए। हिकिड़ी हदीस यादि रख, नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अखज़ शिब्रम मिनल अर्द ज़ुल्मन युतव्विकुहु यौमल क़ियामत सबअ अर्ज़ीन। जेको इंसान चाही माई ॼाणी माणी खूटीअ रीत से हिकिड़ी बैथ ज़मीन पण कब्ज़ो कंदो, हिकिड़ी जी बैथ, वधारे ना, एकड़ लमा थिया, खेत्र लमा थिया, हिकिड़ी बैथ मथे खोटो खोटो कब्ज़ो कंदो, क़यामत जो ॾींहुं उन इंसान खे 7 ज़मीन जो तौक़ जो कंध में पैरा में अची वेंदो। 7 ज़मीन तूं खणी सघनि, 7 ज़मीन जो भार तो मथे अची वेंदो जेकॾहिं हिकिड़ी बैथ चाही माई ॼाणी माणी जेकॾहिं तो वाड़े हूंदे त। पुछो पिंड खे पां, मूं खूटे रीत केतिरो कब्ज़ो कयो आहे, केतिरियूं वाटूं मूं बंदि कयूं, केतिरियूं नदियूं मूं बंदि कयूं जानवर लाइ करे, जंहिं लाइ करे अल्लाह मींहुं वसाए, उन जानवरनि जूं बेज़बान जो पां वाटूं बंदि करे छॾियूं आहिनि। कुदरती को जानवर जंहिंखे वीचारे खे सुध न आहे, बेज़बान जानवर आहिनि, बेसुदा जानवर आहिनि, कुदरती पंहिंजी उन वाट मथां मटे वञे, पाण अहिड़ा ज़ालिम आहियूं, पाण अहिड़ा ज़ालिम आहियूं, पाण अहिड़ा ज़ालिम आहियूं, सयूं सयूं कोड़ियूं पाणो था। धरती जा वारस पाण आहियूं, ख़ाली पाण जइयूं, ॿियो कोई न आहे। मलाइके चयो हो आदम के अल्लाह बनाए तो इंसान के बनाया तो तर फरिश्ते चयो अतजअलु फीहा मन युफ्सिदु फीहा, अल्लाह अहिड़े इंसान के तूं बनाए तो जो ज़मीन में वञी करे फसाद कंदो। कयूं पिया पाण बेज़बान जानवर के कुआड़ियूं हरणियूं इन ॻाल्हि मथां जे मुंहिंजे खेत्र में पग पुला वेदे, इन कथा वॾो फसाद थी नथो सघे। न्यारो गौर कयो, ख़ाली पाण इंसान न आहियूं, हिन धरतीअ मथे हिन ज़मीन मथे ॿई पण कई मख़लूक आहे जंहिं लाइ करे अल्लाह मींहुं वसाए थो। अने पंहिंजे खेत्र मां को जानवर खाई वञे त पाण लाइ करे हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं को इंसान हिकिड़ो वण पोखे, हिकिड़ो झाड़ पोखे, पोइ उन में जा को पखी चुणी वञे, को जानवर चरी वञे, अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े कण जे बदिले उनखे अल्लाह ताला सवाब ॾींदो, तव्हांखे सवाब मिलंदो, पंहिंजो सदको थींदो, पंहिंजो हिकिड़ो कण पण कॾहिं फेल कीन वेंदो। बल्कि हदीस में पाके हुक्म ॾिने में आयो है, वण पोखियो, झाड़ पोखियो, ज़मीन खे आबाद कयो, खुला एतिरे लाइ करे इनमें जा पखी चुणे, इन मां जानवर चरे, आंखे सवाब मिले। पर पंहिंजी त कुआड़ी हथ में जाए, जिते वण ॾिसूं उते पाण वढे विझूं था। ये पंहिंजी टी ज़िम्मेदारी है जेको आंखे चवणु चाहियां थो, जे पंहिंजो माण्हू वण वढे मथे छितो आहे, बिल्कुलु वण न वढियो, वणे खे बचायो, वण पोखियो, जेतिरा वण जेतिरा झाड़ इन धरतीअ मथे हूंदा, पंहिंजी धरती पाण लाइ करे खासी बनंदी। पंहिंजी ज़मीन खे पाण ठोड़ी करे छॾी है, पंहिंजी ज़मीन खे पाण बयाबान करे छॾी है। वण रहिया किथे, अहिड़ो को वण पाण आए छॾियो जंहिं पाण लिखार विसाई खणो, हर की वस्तु खाई पाण हज़म करे छॾई, पंहिंजी बुख ख़त्म नथी थिए। बचायो इन वणे खे, बचायो इन झाड़े खे। वण पांखे एकदम नड़ंदो वेजे, वढे सवा ॿियो को पण आरो न वे त पाण वढे सघूं था। पण चाही माही ॼाणी माणी वण वढे विझना, चे हुते नड़े तो, हिते नड़े तो, वण वढे विधो बस। पाला करे वण वढण हिकिड़ी रांदि ॻाल्हि आहे, वाट मथां वञूं पिया, कुआड़े हथ में ईअं वण खे वढे विधो, चिको रो में वढे छॾियो वई। न, ई धरती जेको आहे न, धरती जो सिंगार ई वण आहे। गर्मी च ॾियानी वधे पई, गर्मीअ खे ओछी करे वारा वण जेको पाण वढे छॾिया। वणे खे बचायो, मींहं जी मुंद इन में वण पोखियो, वण खे बचायो, वण खे वाड़ कयो। जेतिरा वण पंहिंजे मुल्क में, पंहिंजी धरतीअ मथे, पंहिंजे इलाइक़े में हूंदा, पंहिंजो मुल्क जेको आहे पाण करे ख़ूबसूरत बनंदो। अॻे पंहिंजे खेत्र में हुआ वण, झाड़ियूं हुयूं, वण हुआ, अॼु उहे वण किथे विया?
ख़त्म थी विया। चे अॼु असांखे सुझंदो हिते अहिड़ा अहिड़ा वण हुआ, डूंगर वणे से भरल हो, अंबे जा झाड़ हुआ, मड़े ख़त्म थी विया। धरती वीरान थी वई, धरती ठोड़ी थी वई, पां करे छॾई है। ई पंहिंजी ज़िम्मेदारी है। वण न वढियो, वण वढे खां बचो अने वणे खे वधायो, वणे खे पोखियो, वणे खे बचायो, पंहिंजी ज़िम्मेदारी है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह रब्बुल आलमीन बरसात जहिड़ी पांखे नेमत ॾिने, इहे पांखे अञा वधारे खपंदी, पर वधारे पांखे जेकॾहिं मींहुं खपे थो त अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र करणो पवंदो। अल्लाह जो वाइदो है, जेको अल्लाह जो शुक्र कयूं था अल्लाह ताला उनखे वधारे नेमतूं नसीब करे थो। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं शुक्र कंदा तव्हांखे वधारे ॾींदासीं। हीअ मींहं जी मुंद है, जंहिंमें कॾहिं का तूफ़ान हूंदा, कॾहिं का वाह हूंदो, पांखे दिर्जी जी की ज़रूरत न आहे। पंहिंजे दीन में, पंहिंजे इस्लाम जे अंदरि हर मौक़े ला करे पांखे दुआ सिखाए में आ वई है। दुआऊं पांखे यादि न आहे, ने पां कॾहिं यादि करे जी सिखे जी कोशिशि पण न आहे कि हिन मौक़े में कई दुआ पढ़ासीं। खेवण ठका करे त अल्लाह ही कुर थियो। इन मौक़े मथे हिकिड़ी दुआ सिखाए में आ वई, सुब्हानल्लज़ी युसब्बिहु अर्रअदु बिहम्दिही वल मलाइकतु मिन खीफ़तिही। उहो अल्लाह पाक है जंहिंजी इहा खिवण पण वाखाण करे पई। उहो अल्लाह पाक है जंहिंजी इहा खिवण पण वाखाण करे पई, अने अल्लाह जा मलाइक उन जे धप में जेको आहे रफे पिया। इहा दुआ जेको पांखे सिखाए में आ वई। वधारे वाह लगे, वधारे तूफान अचे तो दुआ करो, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुकल खैर व खैर मा फीहा व अऊज़ु बिका मिन शर्रिहा व शर्रि मा फीहा। ए अल्लाह, ही वाह जेको आयो है इन में जेको खैर वे, भलाई वे, फ़ाइदो वे, नफ़ो वे, उहो मूंखे नसीब कर, अने जेको नुक़सान है इन में, उन नुक़सान खां तूं असांखे बचा। बरसात जर न थींदी वे तर दुआ करो, अल्लाह मस्किना, अल्लाह मस्किना, ए अल्लाह असांखे पाणी पियार, असांखे पाणी पियार। बरसात नाज़िल जर थी पई तर दुआ करो, अल्लाहुम्मा सय्यिबन नाफ़िआ, अल्लाहुम्मा सय्यिबन नाफ़िआ, ए अल्लाह रहमत वारी, बरकत वारी वसा, नफ़े वारी वसा। मींहुं वसी वञे, उकामी वञे त मुतिरना बिफ़ज़लिल्लाहि व रहमतिही। अल्लाह जो एहसान है, फज़ल है, जंहिंजी रहमत से अल्लाह रब्बुल आलमीन असांखे मींहुं नसीब कई। अने वधारे बरसात थिए त चओ अल्लाहुम्मा हवा अलैना वला अलैना, अल्लाह ॿिए मुल्क मथे वसा, हाणे असांखे ज़रूरत न आहे। ये दुआऊं पांखे यादि कयूं खपे, इन मथे पांखे अमल कयो खपे। ये पंहिंजूं ज़िम्मेदारियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पां क़ुरान हदीस मुताबिक़ सुयूं, अल्लाह रब्बुल आलमीन पां मणी के अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन हिन बरसात जहिड़ी जेको अज़ीम नेमत पांखे नसीब कई, इन नेमत मथे अल्लाह ताला पांखे शुक्र करी तौफ़ीक़ अता फरमाए। पांखे अञा मींहं जी ज़रूरत है, सख़्त ज़रूरत है। पां अल्लाह ताला वटि दुआ करूं था, ऐं अल्लाह तूं रहमान आहीं, तूं रहीम आहीं, तुंहिंजे खज़ाने में कीअं खोट न आई, तो वटि कीअं ओछ न आई। ऐं अल्लाह असीं मुहताज आहियूं, असीं फ़क़ीर आहियूं, असीं ज़रूरतमंद आहियूं। ऐं अल्लाह तुंहिंजे फज़ल में जा, तुंहिंजे करम में जा, अल्लाह असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह असांजे मुल्क खे तूं आबाद फरमा। अल्लाह असांखे पक्का न सच्चा मुसलमान बना, हर क़िस्म जे फितना फसाद खां असांखे बचा, असांखे हिक पंहिंजा ख़ैरख़ा बना। अल्लाह असांखे हिक पंहिंजा हमदर्द बना। अल्लाह असांखे अहिड़ा मुसलमान बना जे असीं ॾुख सुख में हिक ॿिए खे कमु अचूं। अल्लाह असांखे हर क़िस्म जे गुनाह ग़लतीअ खां तूं बचा। असीं गुनहगार ख़ताकार आहियूं, तूं रहीम आहीं, रहमान आहीं, गफ़ूर आहीं। अल्लाह तूं असांजे गुनाह खे माफ़ फरमा। जैसे जियारी इस्लाम मथे जियार, ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे फरमा। ए अल्लाह जेकी बीमार आहीं उनखे शफ़ाए कामिला आजिला अता फरमा, जेकी मरी विया आहिनि जी क़ब्रनि खे कुशादा फरमा। आमीन सुम आमीन। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि।